वो भली हुजे पर मतलब सोनी जो जेको मुड़ुसु आहे उन जो नालो उहो असांखे ख़बर कोन्हे। ऐं ॿियो ॻाल्हि ॿुधायां, माई सोणीअ मिहार जो इश्क कोन्हे, इहो किताब में लिखियलु आहे। अच्छा किताब में लिखियलु आहे, मिहार झंग में मींहुं चाढ़ींदो त झंग मां रस्तो, रस्ते मां चार यार उठनि में बि चढ़ी आया। वाह वाह। उन्हनि खे रस्ते में मिहार मिली वियो त उठनि खे बीहारे रही, मिहार वटि विया, मिहार खां खीर घुरियऊं। मिहार हिननि खे चयो, हीउ माल बीठो अथव, माल जे बन में पोइ त नंढड़ी पाली बीठो, हुनजे पुठनि में अचला त उन पाली कीअं ॾींदो आहे। हुन 4 ॾींहंनि पीतो, हेतिरो हेतिरो बची वियो आहे। बचियल डुक मिहार वटि रखी पाण उठनि में चढ़ी हलिया विया। माई सोणीअ जो शादी, माइट आया मिहार वटि बि, माई सोणी जी शादी आहे, असांजी सवण किलो खीर कढो। उहो बचियल डुक ॿियो ॾींहुं खणी वियो, माई सोणी खे चाढ़ियो, माई सोणी जो मथो भुॻी वियो आहे, चरी थी वई आहे। पोइ हू 4 ॼणा यादि ईंदा, खीर शइ अहिड़ो आहे बचियल हूंदो आहे न, पुतलो रखी दरिया में मिहार खां पुछा करणु वेंदो त हू केॾी महिल ईंदो। माई सोणीअ जी मज़ार। इहा मज़ार शहदादपुर में अंदर आहे। ही ॾिया ज़रूरु आशिकनि वारिया हूंदा। मज़ार जे मथां ही गुंबद आहे। हाँ चलो मिहार जी मज़ार ते गाड़ी जो रस्तो न आहे, बाक़ी रिक्शे ते के पंधु वञे। माना साॻे में मेन रोड ते गाॾी बीहारे अॻिते वञणो न पवंदो। हितां रस्तो थिए थो, हिते ई गाड़ी बीहारणी, हितां ई गाड़ी बीहारणी पवंदी न। हा के रोड ते परे अथव, अधु में घटि घटि अधु में न अधु मेल त गाड़ी ते वञूं न, इन रोड ते केसि ताईं वञिणो आहे। हिन में अस्पताल खां इहे जेको रोड ये जेको रोड जिते असां गाड़ी बीहारी आहे न रोड ते। हा छा चए त सोणी मुयार जो किसो आहे ई कोन। आहे ई कोन, चए थी माना इन पाण प्यार थियो ई कोन हो। सोणी चए थो शादीशुदा न हुई। हूअं असां वटि सिंधियुनि जो माना अलमियो आहे त जेके असांजा सूरमा आहिनि, कबरूं आहिनि, उन्हनि जो आग नंढिड़ो आहे। बाक़ी हिते जेकॾहिं को जिन दलनि सिंधी उमिरि सिंधी क़ौम जो इस्तेसाल कयो आहे, उन्हनि जो वॾियूं कबरूं आहिनि, उन्हनि जा इलाइक़ा वॾा आहिनि। हल हलूं। एॾा कुझु बि कोन्हे, का शइ कान्हे। एॾा पुठियां हिकिड़ी क़बर आहिनि बसि नंढड़ियूं।